मोरो सिंध खां ख़बर शामिल कजे थी। सिंधी इल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में गुज़िरियल ॾींहुं मरूम हाजी भली ॾिनो मेमण मोराई वेलफेयर एसोसिएशन मोरो जे सरबराह ग़ुलाम मोहिउद्दीन मोराई जे तरफ़ां सहारो ऑर्गेनाइज़ेशन ऐं रेड पाकिस्तान जे ताउन सां ग़ुलाम हादी मोराई ऐं नज़र हुसैन मेमण जी निगरानी में वेलफेयर जे ऑफिस में मोरो जे 400 मिस्कीननि ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि में राशन विरहायो वियो। उन मौक़े ते हादी मोराई ऐं नज़र हुसैन मेमण चयो त हाजी भली ॾिनो मेमण मोराई वेलफेयर एसोसिएशन मोरो ग़रीब माण्हुनि जी भलाई ऐं बहितरीअ जे लाइ वॾे अरसे खां ख़िदमत कंदे अचे पई। कॾहिं बि ग़रीब माण्हुनि खे विसारियो नाहे। हिननि जे हर ॾुख सुख में ग़रीब माण्हुनि सां गॾु रहिया आहियूं। हिननि वधीक चयो त ग़रीब नियाणियूं जिन खे वेलफेयर जे तरफ़ां सिलाई ऐं कढ़ाई जो हुनुर सेखारण खां पोइ उन्हनि खे मुफ़्त में सिलाई मशीनूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि त जीअं हू घर में सिलाई करे रोज़गार करे सघनि ऐं पंहिंजे घर जो ख़र्च हलाए सघनि। उहो सिलसिलो वॾे अरसे खां हलंदो अचे पियो, जंहिं करे समय नियाणियूं पंहिंजो रोज़गार करे रहियूं आहिनि। उन खां अलावा ग़रीब मज़दूर ऐं पोरे जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहाणे रोज़गार करण जे लाइ उन्हनि खे मुफ़्त में रिढ़ा ॾिना वेंदा आहिनि ऐं रोज़गार करण जे लाइ उन्हनि खे हर तरह जो सामान पिणु वठी ॾिनो वेंदो आहे त जीअं हू रोज़गार करे पंहिंजे बचनि जो पेट पाले सघनि। रिढ़ा ॾियण जो बि उहो सिलसिलो काफ़ी अरसे खां जारी आहे, जंहिंजे करे वॾी तादाद में ग़रीब माण्हुनि खे रोज़गार फराहम कयो वियो आहे। हिननि वधीक चयो त ग़रीब बेपहुच बेसहारा माण्हुनि मज़दूरनि ऐं पोरितनि जी ख़िदमत करे दिली सुकून मिले थो ऐं अल्लाह ताला बि राज़ी रहे थो। ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत जो उहो सिलसिलो ता हयात जारी रहंदो।